त हिकु मुल्क हिंदुस्तान आहे। अहिड़ा हज़ार मुल्क अथनि अंधा हिंदू काफ़िर पाकिस्तान खे लोड़े न सघंदे। उहे नबी जा आशिक़ पाकिस्तान मौजूद थी अंधा आंगुर खणी त दिल्ली ज़ेरो ज़ार बणिजी वञे। असां मुल्क जा ख़ैर ख़्वाह आहियूं, असां हुकूमत जा ख़ैर ख़्वाह आहियूं, असां अवाम जा ख़ैर ख़्वाह आहियूं, असां मुस्लमान जा ख़ैर ख़्वाह आहियूं। जा ख़ैर ख़्वाही सुन्नत जमात में हुननि में आहे कान। हुन त माण्हू माराए नास करे छॾिया, जहाद करे हज़ार अफ़गान मोटी न आयो। अरे जहाद तूं किथे करे सघंदे? ख़ुदा वक़्तु न आणींदो, जे वक़्तु आयो त महास असांजो सीनो साम्हूं हूंदो।